शिया उलमा काउंसिल पारां फरीदाबाद में फ़लस्तीन ऐं ईरान जी हिमायत में रैली कढी वई, जंहिं में 100 माण्हुनि शिरकत कई। शिया उलमा काउंसिल जे अॻुवाणनि दादू ज़िले सदर मौलवी मुजाहिद हुसैन चांडियो, तालके सदर मौलवी मुश्ताक अहमद चांडियो, मौलवी ग़ुलाम हुसैन चांडियो, ज़वार मेहर अली चांडियो, ज़वार अता हुसैन चांडियो, नवाब चांडियो, ज़ाहिद हुसैन चांडियो, अब्दुल सत्तार बिरोही, फ़कीर रुस्तम चांडियो, सोराब सेलरो, राहिब अली चांडियो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। रैली खे अॻुवाणी ख़िताब कंदे चयो त ईरान ऐं फ़लस्तीन ते इसराइली हमला करे रतो छाण करे रहियो आहे। हिननि चयो त ईरान ते हमला करे हाणे इसराइल जंग में फासी पियो आहे। ईरान जो अवाम ऐं मुसलमान मुल्क इसराइल ख़िलाफ़ जंग जारी रखंदा। हिन चयो त पाकिस्तान जे बाशऊर अवाम ईरान सां गॾु आहे। हिन चयो त इसराइल पंहिंजे मुल्क जी तबाही ॾिसी रहियो आहे। मिल्लत जाफ़िया पाकिस्तान हज़रत आयतुल्लाह सैयद साजिद अली के तहत पूरे पाकिस्तान में इसराइली जुल्म जबर मुसलमानों ते करे पियो थो, कायदे महबूद जो हुकुम ते पूरे पाकिस्तान समेत असांजे पसमंदा शहर फरीदाबाद में भी एहतजाजी रैली कढी थी वञे ऐं असांजी रैली ईरान जी हिमायत में ऐं इसराइल जो जीअं त अॼु कायदे मिल्लत जाफ़िया पाकिस्तान हज़रत आयतुल्लाह सैयद साजिद अली नक़वी जे हुकुम ते पूरे वतन अज़ीज़ पाकिस्तान में इसराइल जे ज़ुल्म ऐं बर्बरियत जे ख़िलाफ़ ही एहतजाजी रैलियूं असांजे ज़िले दादू में ज़िले दादू जे चइनी तालकनि में कढी थियूं वञनि। अॼु असां तालके मेहर जे शहर फरीदाबाद में बीठा आहियूं। जीअं त इसराइल हिकु गैर फितरी रियासत आहे। कायदे आज़म मोहम्मद अली जनाह जो ख़ुदि फरमान आहे त असां कॾहिं बि इसराइल खे तस्लीम नथा करे सघूं। इसराइल गैर फितरी रियासत आहे। उहो इसराइल जेको यहूदियुनि जी उहा दहशतगर्द रियासत जेका हमेशह मुसलमान जी दुश्मन रही आहे। कॾहिं फ़लस्तीन जे मथां ज़ुल्म थियो, कॾहिं लुबनान जे मथां, कॾहिं शाम जे मथां ऐं हाणे असांजे पाड़ेसरी मुल्क इस्लामी जमहूरिया ईरान जे मथां मुसलसिल इसराइल जा हमला थी रहिया आहिनि, जंहिंजी पुष्ट पनाही पोयां अमेरिका करे रहियो आहे। लिहाज़ा असां पूरी दुनिया जा मुसलमान शिया ऐं सुन्नी सभु मुतफ़िक़ आहियूं त इस्लाम जो दुश्मन इसराइल आहे, क़ुरान जो दुश्मन इसराइल आहे ऐं असां इसराइल जे इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ उथिया असां ईरान जे मज़लूमीन जी हिमायत में उथिया आहियूं। असांजो इहो ई नारो आहे त इसराइल जी बर्बादी ताईं जंग असांजी जारी रहंदी। वस्सलाम वालेकुम।